दादू का अली रज़ा चन्ना मां हिन वक्त मौजूद आहियां दादू जोही मोड़ ते जिथे जेको आहे सो जोही जे आबादगारनि पारां धरणो हयो वियो आहे जंहिंमें ज़रई पानी जी खोट सबबि धरणो लगायो वियो आहे जंहिंमें तमामु घणे तादाद में जेको आहे सो आबादगारनि शिरकत कई आहे। हिननि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांखे जेको आहे ज़रई पानी ॾिनो वञे जंहिंजे करे असांजा केतिरा ई फ़सुल जेके आहिनि सो तबाह थी चुका आहिनि। असांजी ज़मीन जेकी आहे से बंजर थी चुकी पई आहे। असां सां हिन वक्त मौजूद आहिनि हिते आबादगार उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि खां वधीक मालूमात वठंदासीं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। जी अदा असां ही 15-20 सालन जो हिसाब चुकाइण आया आहियूं हिन रोड ते छो त असांजी जोही माज़ी में खुशहाल हुई। असांजे वटि सारियाला फ़सुल थींदा हुआ कमनि थींदो हुयो। असांजा माण्हू खीर खे पीर सम्झी ॻोठनि में विराईंदा हुआ पर गुज़िरियल हुकूमत जे नायल इदारनि असांजे उन में चूंडियल नुमाइंदा मुलवस आहिनि जिन असांखे पाणी न ॾिनो आहे छो त असीं चाहियूं था अवां ही इदारा तबाह कया आहिनि। तव्हां इन्हनि इदारनि खे तबाह कयो आहे जंहिंजे करे न इरिगेशन डिपार्टमेंट सही कम थो करे न ॿियो डिपार्टमेंट सही कम थो करे। असां ही धरणो इन लाइ हणाया आहियूं त असांखे 20 सालनि जो हिसाब ॾियो। असांजा बच्चा बुख बदाली जो शिकार आहिनि। असांजूं ज़मीनूं गैराबाद आहिनि। असीं फाका कची वारी ज़िंदगी गुज़ारण में मजबूर आहियूं। इन करे असांखे पाणी ॾिनो वञे उन खां सवाइ न उथंदासीं। अॼु जोही तालुके में लॉन्ग मार्च करे इंतिसाह बंदि कयूं पर जोही जे आबादगारनि सां ज़ुल्म आहे हिकिड़ो। असां आबादगारनि खे इन एरिगेशन जे नाहली जे करे एरिगेशन ऑफिसुनि में ऐं डिप्टी कमिश्नर में ऑफिसुनि में चक्कर काटे काटे असां आख़िरी हिन मरहले ते पहुता आहियूं ऐं निगरान गवर्नमेंट खां वज़ीर आला सिंध खां ऐं आर्मी चीफ खां मुतालबो था कयूं त जोही ब्रांच ते एमरजेंसी बुनियाद ते रेंजर्स मुक़ररु कयो ऐं जोही शाखनि खे जोही जे आबादगारनि खे पाणी ॾिनो वञे। कती कान्हे चेट जो हिकिड़ो फ़सुलु थिए जे असां बचनि गुज़र सफ़र कयूं ऐं उन में वाटर कोर्स ठाराए ऐं गैर क़ानूनी मिशनूं आहिनि सही उहे हटाए असांखे फौरी तौर असांजे पाणी पहुचाए कंहिं आबादगारनि खे पाणी ॾिनो वञे। हारी नारी सभु ॿुॾी विया। गुज़िरियल साल खां वठी अञा ताईं असां वटि पाणी कोन्हे। असां वटि पाणी पीअण जो कोन्हे को। तव्हां हाली ॾिसो जेकॾहिं असांखे मजबूर थी इन रोड ते आया आहियूं इन मजबूर रोड ते आहियूं असांखे पाणी पीअण जो बि कोन्हे। सॼो मुल्क किथे बि तव्हां ॾिसी अचो मुल्क आबाद ई आबाद आहे। असांजो इलाइक़ो त तव्हां हितां जोही खां परते छंड खां टपियो त रेगिस्तान लॻो पियो आहे रेगिस्तान लॻो पियो आहे। किथे बि तव्हांखे हिकिड़ो सावक ज़रो बि न ईंदी। असां महिरबानी कयूं था त महिरबानी करे असांखे रेंजर्स ॾिनी वई हर कंहिंखे घणो थोरो पाणी हक़ ॾिनो वञे। जोही तालुके में कुल 15 यूनियन काउंसिलूं आहिनि जंहिंमां 9 यूनियन काउंसिलूं काछे जे इलाइक़े खे लॻनि थियूं। बाक़ी जेके 6 यूनियन काउंसिलूं आहिनि उहे जोही ब्रांच ते आहिनि। मुसलसल 15-20 साल खां जोही ब्रांच खे पाणी न पियो मिले। उन जे करे असांजे हार आबादगारनि मज़दूरनि मुख़्तलिफ़ तबक़नि सां कॾहिं जोही में कॾहिं दादू में कॾहिं कराची जे प्रेस क्लब जे साम्हूं धरणा मुज़ाहिरा पंहिंजा एहतजाज रिकॉर्ड कराया आहिनि पर कुझु न थियण जे करे अॼु असां सभिनी जोही जे हारनि आबादगारनि मज़दूरनि अॼु असां हिते वेठा आहियूं। पोयां सॼो जोही शहर बंदि लॻो पियो आहे। उन्हनि सभिनी माण्हुनि गॾिजी इहो फ़ैसिलो कयो आहे त दादू इंडस हाईवे ते पुरअमन धरणो हणिणो आहे ऐं पंहिंजो हक़ वठी पाणी वठी बैराज जो पाणी वठी ज़रई पाणी वठी ज़मीर जो पाणी वठी वापसि मोटंदासीं। असीं हिते वेठा आहियूं निगरान हुकूमत खां वठी DC दादू साहब सभई जेके बि धुरियूं आहिनि उहे असांखे लिखत में ॾींदियूं त उहे रेंजर्स के जोही ब्रांच ते डिप्लॉय कंदियूं ऐं असां सां गॾु ॻाल्हियुनि करण जे लाइ जेकॾहिं एरिगेशन जो सेक्रेटरी ईंदो त असां उन सां ॻाल्हाईंदासीं। बाक़ी जेके हिन वक़्तु पोस्टिंगुनि ते वेठा आहिनि उहे मथियनि ज़मीनदारनि खां कुझु पैसा वठी उन्हनि खे पाणी ॾियनि था बंदि खां मथां पाणी टपाए ॾियनि था। उन्हनि सां असां का बि ॻाल्हि करण जे लाइ तयारु कोन आहियूं। असां ॻाल्हियूं कंदासीं त कंहिं हाई लेवल जे ऑफिसर सां कंदासीं कंहिं मामूली माण्हू सां न कंदासीं। तव्हांजी महिरबानी। जी बिल्कुलु तव्हां हिते मौजूदु धरणे में मौजूदु आबादगारनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त असांजी जेकी ज़मीन आहे हज़ारनि एकड़नि ते जेकी ज़मीन आहे उहा गैराबाद थी चुकी आहे पाणी जी ज़रई पाणी जी खोट सबबि ऐं जेके हिते बाअसर माण्हू आहिनि उहे पाणी चोरी करे ऐं पंहिंजो ज़मीनूं आबाद कनि पिया जंहिंमें ग़रीब आबादगार जेके आहिनि से उहे महरूम आहिनि ज़रई पाणी खां। असां हिननि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांखे ज़रई पाणी ॾेई ॾिनो वञे त जीअं असां पंहिंजी ज़मीन आबाद करे सघूं ऐं पंहिंजो फ़सुलु आबाद करे सघूं। अली रज़ा चन्ना इबरत न्यूज़ दादू।